सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजी करे अस इंसान उन सच साईं जी रहमत में वेही करे भगवान बण जड़ जलाईंदा आहियूं तो उन सां मिली पंहिंजे जीवन के भाग्यशाली बनाए उन वेझो अची पंहिंजो पाण खे कुछ ठीक कई इन करे असांजे जीवन में अड़ा दिन त्योहार मौका सब ईंदा आहिनि जेके असांखे बहितरी जी राह ॾींदा आहिनि। ऐं अॼु एकांतवास जे प्यार भरे अवसर ते वो थदड़ी या शीतला पूजन जो ॾींहुं बि आहे। थदड़ी त नाले मां ई ज़ाहिर आहे ऐं शीतला माता जो भी मकसद ये ॾाढो शीतल रहो, शांत रहो, सुकून में रहो, बेहतर रहो, चंगा रहो। ऐं इहो ॾींहुं इहो मौक़ो हक़ीक़त में असांखे कॉन्शियस भी कंदो आहे, असांखे ज़हनी तौर तैयार भी कंदो आहे। पाण खे बणायो, पाण खे बचायो, पाण खे ठाहियो। हक़ीक़त में इंसानियत जो मौक़ो आहे। छाकाणि त थदड़ी या शीतला पूजन ठीक कृष्ण जन्म खां जन्माष्टमी खां हिकिड़ी अॻु थींदी आहे। जीअं हू पूरी थींदी तीअं कृष्ण जन्म थींदो। छाकाणि जॾहिं भॻवान कृष्ण जो जन्म थियो कैद में त कंस उनखे मारण लाइ तैयार हो, पर जीअं इत कृष्ण पैदा थियो तीअं होॾे मुंहिंजी भेण पैदा थी नंद जे घर। ऐं जॾहिं वासुदेव कृष्ण खे उते पहुचाए करे वापसि आयो त उन छोकिरी खे खणी आयो, मुंहिंजी भेण खे खणी आयो। ऐं कंस जीअं ई उन न्याणी खे वठी करे फटकाइण जी कोशिशि कई, मारण जी कोशिशि कई, तो हिकदमि हथ मां छॾाए करे उड़ी वई। ऐं उहा ई योग माता हुई जंहिंखे योग माता जे नाले सां पूॼो वेंदो आहे। योग माता शीतला जो ॾींहुं आहे। जंहिं कृष्ण खे चयो, जंहिं कृष्ण लाइ चयो कंस खे त पाण संभार न तुंहिंजे मारण वारो पहुची वियो आहे। ऐं संसार में वॾो मैसेज आहे त इंसान कंस वांगुरु पंहिंजी मनमानी कंदो रहंदो आहे, कंस वांगुरु हलंदो रहंदो आहे। जेको वणंदो आहे पंहिंजो पाण खे सही सम्झी करे किथां बि कुझु करे गुज़रंदो आहे। पर इहो ॾींहुं यादि थो ॾेखारे त कर्म जो खातो जॾहिं मोटी करे ईंदो आहे त पोइ गले पवंदो आहे। पर ईश्वर पंहिंजी रहमत खां कोन्हे घटि ईंदो। उन में योग माता जे थ्रू उन माध्यम सां कंस खे चयो अञा मौक़ो थी पंहिंजो पाण खे सुधार, न त इहे लक्षण, इहे हाल, इहे कर्म रहिया त मौत वारो पहुची चुको आहे। यानी जेकॾहिं जीवन में
असां पंहिंजो पाण खे सुधारियोसीं, ठहिवायोसीं, चङो कयोसीं त ठीकु, न त जॾहिं कर्मनि जो फल मोटी करे मिलंदो आहे त पोइ बचण महाल थी वेंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे एकांत में नज़र रखो त किथे ग़लति त न थी रहियो आहे, किथे ग़लति त न करे रहियो आहे त पाण संभाले वञियो। ऐं उन योग माता जी यादि में अॼु जी पूजा में कई वेंदी आहे, शीतला पूजा में कई वेंदी आहे। तंहिंजे करे हक़ीक़त में अॼु पाण संभालण जो ॾींहुं आहे, पंहिंजो पाण खे ठाहिण जो ॾींहुं आहे।